हलो मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा ॿारो कीअं आहियो? यादि कयो पिया मूंखे? रुद्र कैसे हो? अच्छा, आज मम्मी को बताना कि 2 स्टोरीज़ बताई मैंने। तो सभ खां पहिरियों मां तव्हांखे हिकु स्टोरी थी ॿुधायां। उहा आहे त ताक़त खां वॾो अक़ुलु हूंदो आहे। अक़ुलु, ताक़त न, अक़ुलु। त हिकु झंगल में जाम जानवर रहंदा हुआ। हाणे राजा उतां जो शींहुं, उहो चए मां सभिनि खां वॾो। हाणे अची ॿुढो थियो, पर एॾी त किरकिर कंदो हो, सभिनीनि ते गुस्सो कंदो हो, चवंदो रोज़ु मूंखे हिकु जानवर आणे ॾियो, मां हाणे नथो करे सघां, मां ॿुढो थी वियो आहियां। सभु वीचारा हिनखे आणे ॾींदा हुआ। तंहिं हूंदे बि एॾी किरकिर कंदो हो कि बसि न। हिकु ॾींहुं सभु जानवर ॾाढो खफ़े थी विया। चयूं त हाणे असां हिनखे कुझु न कुझु बंदोबस्तु करणु खपे, या त हिनखे लाहे छॾणु खपे राजा जे गद्दीअ तां, या त हिनखे मारे छॾणु खपे। चयूं ठीकु आहे, भला ॾिसूं था छा कयूं। सो हिकु ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं ईअं अलॻि अलॻि ॾींहंनि ते गॾिजंदा हुआ। आख़िर हिकु ॾींहुं सभु ॼणा गॾिजी थी विया ऐं मीटिंग रखियूं। लूमड़ उतां मीटिंग तां मोटियो त शींहं रस्ते ते ई पकड़ियईंसि। चईंसि यार केॾां वियो आहीं? ॿुधो आहे ॾाढियूं मीटिंगूं था कयो। चई न राजा साईं, ईअं थोरी आहे, सभु कम था मोटनि पिया त गॾियासीं। छा ॻाल्हियूं थियूं? कुझु बि न, ईअं ई चयूं ॾाढी गर्मी आहे, कोरोना पियो थो हले, सभु घरनि में वेठा आहिनि, मस निकिता आहिनि। चई अच्छा। सो शाम थी, सभु आरामी थी विया। ॿियो ॾींहुं थियो, लूमड़ शींहं जे पासां लंघियो, हीअं चिंताउनि में। शींहं ॾिठईंसि, चईंसि छा थियो? एॾियूं चिंताउनि में छो थो वञे? चई शींहं साईं, राजा साईं, कहिड़ी ॻाल्हि ॿुधायांव? ॿुधो अथऊं त झंगल में ॿियो बि शींहं आयो आहे। चई है, ईअं कीअं थो थी सघे? मुंहिंजे हूंदे कोई ॿिए शींहं खे अचण जी हिते ताक़त? लूमड़ चईंसि न साईं, असां ॿुधो आहे, ख़बर पकी आहे। चई हल ॾेखार मूंखे। लूमड़ चईंसि हल ॾेखारियां थो। सो हलंदा आया, हिकु वॾो खूह आयो। खूह वटि लूमड़ ॾिसी चईंसि शींहं किथे आई? त हीउ जेको ओरिजिनल शींहं हो उहो आयो। चई ॾेखार त साईं किथे आहे। त जीअं ई शींहं उते ॾिठई त पंहिंजी परछाई ॾिसणु आयसि, पाछो ॾिसणु आयसि। वठी ज़ोर सां गजगोड़ कयईं ऐं उनखे उलड़ कंदो जंप कयईं अंदरि त उनखे मारे थो छॾियां। पर जंप करण सां छा थियो? शींहं वञी करे खूह में ॿुॾी मरी वियो। ऐं लूमड़ अची इहा ॻाल्हि सभिनि खे ॿुधाई। सभु ॾाढो ख़ुशि थिया। चयूंसि लूमड़ तूं ॾाढो सियाणो आहीं। त चवंदा आहिनि ताक़त खां वधीक अक़ुलु आहे। ठीकु आहे, चलो हाणे हिकु ॿी स्टोरी थी ॿुधायांव। हिकु माई हुई। हाणे अॻे ज़माने में छा कंदा, अॼुकल्ह अलाए कंदा आहिनि की न, चङा तॾहिं बि कंदा आहिनि। घर में जॾहिं बि रधींदा आहिनि न, त पहिरियों फुल्को ग़रीबनि जो, कांवनि जो, जानवरनि जो कढंदा आहिनि। त हीअ माई बि रोज़ु हिकु फुल्को रखंदी हुई त केरु भिक्षा वठणु अचे त उनखे ॾेई छॾियां। त हिकु साधू बाबा हिरी वियो। हीउ रोज़ु ईंदो, माई अञा फुल्का पचाइणु शुरू मस कंदी हुई, उनखे फुल्को ॾींदी हुई। बाबा ॾाढो ख़ुशि थींदो, पर जेके अखर चवंदो न उहे माईअ खे बिल्कुलु कान वणंदा हुआ। चवंदो हो आप बुरा करोगे बुरा फल पाओगे, आप अच्छा करोगे आपको अच्छा फल मिलेगा। अगरि तूं बुराई कंदीअ त बुराई तोसां गॾु हलंदे, अगरि तूं चङाई कंदीअ त तोखे 100 ॼणा चङाई मोट में ॾींदा। ॿुधी 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 माई अहिड़ो खफ़े थी वई। चई ही माण्हूअ खे हिकु त मां रोज़ु फुल्को गरम गरम थी ॾियां ऐं मथां वरी ही ॿोल थो ॿुधाए वञे। सो ॾाढो गुस्सो आयुसि। चई हाणे त मां हिन जो अंत करे छॾींदमि। सो छा कयईं, फुल्के में ज़हर विझी करे हिनखे ॾेई छॾियईं। हाणे जॾहिं हिनखे ज़हर विझी ॾिनई, अञा उते रखियईं कि ॼाण खणणु ईंदो, मन में अची आंध मांध थियसि। चई अलाए मां कहिड़ो कुधो कमु थी कयां, मां छो वीचारे खे ज़हर वारी रोटी ॾियां? वीचारो घुरण वारो आहे, ॿियो छा आहे, ऐं न हूंदुसि तॾहिं थो घुरे, ऐं साधू महात्मा आहे। सो वई जल्दी जल्दी ऐं उहो फुल्को खणी आई, टुकर टुकर करे भोरे नलके जे हेठां उछलाए छॾियईं गटर में, ऐं ॿियो हिकु सुठो फुल्को रखी आई। साधू महात्मा आयो,
चई तव्हां बुरो कंदा बुराई तव्हां सां गॾु हलंदी, तव्हां चङो कंदा चङाई तव्हांखे कम में ईंदी। ईअं खणी करे हलंदो थियो। थोरी देरि खां पोइ दर ते खट 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 थी। चई हेॾी महिल अलाए केरु आहे, त हिन जो पुटु परदेस वियो हो कमाइण। उते ॾाढी अची गड़बड़ थी, हीउ वीचारो पंहिंजी जान बचाए अची निकितो। जान त बचाए निकितो, चङो वक़्तु लॻी वियुसि ऐं अची करे पंहिंजे शहर में पहुतो। पर एॾो साणो थी पियो कि छा करे, ताक़त ई न तो अॻिते वधे। सो हुन बाबा जे कुटिया वटि आयो। उते अची करे फां थी किरी पियो, माना बेहोश थी वियो। ऐं उनखे जॾहिं ॾिठई बाबा साईं कि भई हीउ वीचारो राहगीर हिते अची करे किरी पियो आहे, सो हुनखे हणी पाणी जा छंडा हयईं, सुॼा कयईं। चई भाऊ ॻाल्हि कर, कहिड़ी ख़बर चार आहे, छो ईअं साणो थी किरी पिए? चई साधू महात्मा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, मूंखे एॾी कमज़ोरी थी वई आहे कि मां हली नथो सघां, मां केॾनि ॾींहंनि खां कुझु न खाधो आहे। चई चङ चङ सब्र कर, मां तोखे हाणे गरम गरम फुल्को थो खारायां, हाणे ई अञा मां भिक्षा में वठी आयो आहियां। सो उहो फुल्को हुनखे खारायईं। छोकिरो खाई करे आथत आयुसि, पाणी पीतई ऐं चई साधू महात्मा हाणे मूंखे मोकिलिजो, मां हलां थो। चईंसि ठीकु आहे बच्चा, सदाईं जीअंदो रही। आयो घर ताईं पहुतो, जोर जोर सां टक टक कयईं। मम्मीअ दर खोलियईंसि, ॾिठईं त अरे मुंहिंजो पुटु ओचितो किथां अची वियो। पुटु चयईंसि मम्मी तूं ॻाल्हि ई न पुछ, अॼु त मुंहिंजी ॾाढी बुरी हालत थी। हिकु साधू बाबा मूंखे फुल्को खारायईं, न खारायां न त मां अॼु हिते अची न सघां हा। त सॼी ॻाल्हि करे ॿुधाईंसि त कीअं बाबा मूंखे गरम फुल्को खारायईं ऐं मूंखे मोट में चयईं बच्चा चङो कंदे त चङाई मिलंदे, जे बुराई कंदे त बुरो ई मिलंदे। चई अरे ही त उहो ई बाबा आहे जेको हिते ईंदो आहे। भॻवान तो मूंखे बचायो, सुठो थियो जो मां हुनखे ज़हर वारो फुल्को न ॾिनो, सुठो फुल्को ॾिनो, न त अॼु इहो मुंहिंजो बचिड़ो खाए हा त मां त बचिड़े जो मुंहुं ई न ॾिसी सघां हा। त ॿारो तव्हां बि ॾिसो, हमेशह बुराई कॾहिं न कयो, सभिनीनि सां चङाई कयो, सभिनीनि सां सुठो हलो। जेको तव्हां सां लंगाई करे सुठो न हले, तव्हां पासीरो थी करे निकिरी वञो। त वणी आहे स्टोरी, यादि कजो ऐं पंहिंजनि दोस्तनि खे बि चई ॿुधाइजो। बाय बाय।